अचो त अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं टीजड़ी छो रखी वेंदी आहे, टीजड़ीअ में छा थींदो आहे, टीजड़ीअ जी पूॼा कीअं कबी आहे, टीजड़ीअ जी कथा छा आहे। त सभिनी खां पहिरियों इन ॾींहं ते जेके सुहागणूं हूंदियूं आहिनि, असां सिंधियुनि जो सभिनी खां वॾो त्योहार हूंदो आहे। इन ॾींहं ते सुहागणूं सोरहं सिंगार करे भई झची पवंदियूं आहिनि, पंहिंजे घोटनि जी लंबी आयु जी पूॼा कंदियूं आहिनि। हिन ॾींहं ते तव्हांखे सभिनी खां पहिरियों असुर करणो पवंदो आहे। टीजड़ीअ ॾींहुं तव्हांखे असुर करणु ज़रूरी हूंदो आहे। इन में तव्हां असुर जो कुझु बि खाई सघंदा आहियो। मेन हूंदो आहे मिठो खाइणु। जाम माण्हू हिन में रबड़ी खाईंदा आहिनि। ऐं सुबुह थियण ते तव्हांखे तयार थी करे सुठे नमूने टीजड़ी माता ते वञिणो पवंदो आहे। उन टीजड़ी माता खे मिठो जल चाढ़िणो पवंदो आहे, खंड वारो, ऐं उहो जल तव्हांखे पाण खे पीअणो हूंदो आहे ऐं तव्हांजे घोट खे बि ज़रूरु पीआरणो हूंदो आहे। इन खां पोइ राति जो तव्हांखे चंड ॾिसी करे ई अर्घु ॾियणो आहे। उन में तव्हांखे हिकिड़ो लोटो खणी करे कचो खीर, खंड, चांवर विझी करे उन में वंगी प्रसाद हुजणु खपे। इहो सभु खणी करे तव्हांखे अर्घु ॾियणो आहे। टीजड़ी माता जी कथा त लक्ष्मी चंद नाले हिकिड़े गांव में माण्हू हूंदो हुयो, जंहिंजा ॿ पुट, हिकु वॾी धीअ हूंदी रूपमती। रूपमती जी शादी थी चुकी हुई ऐं लक्ष्मी चंद जे घर हुयो वॾो यज्ञ। त लक्ष्मी चंद पंहिंजे पुटनि खे चई, वञो पुट हवन में भेण खे सॾु करे अचो। त ॿई भाउर पंहिंजी भेण वटि विया। भेण खे चयो कि हल भेण असां हलूं। त भेण चई हल असां सुभाणे हलंदासीं टीजड़ीअ जो विर्त पूरो करे करे। त टीजड़ीअ जो ॾींहुं हुयो, भाउरनि चई हल रोटी खा। त भेण चईसि कि अॼु चंड निकिरंदो, मां चंड खे अर्घु ॾेई करे ई रोटी खाईंदमि। त भाउरनि खे मन में तकड़ लॻी। त भाउरनि पंहिंजे हिकिड़े वण ते चमकंदड़ थाली लटकाए छॾियो ऐं भेण खे चयऊं रूपमती आयो अथई चंड। त रूपमतीअ हुन थालीअ खे चंड सम्झी करे अर्घु ॾेई छॾियईं। त रूपमतीअ जो घोटु सॼो साल बीमार रहियो, तकलीफ़ुनि में रहियो। ॿिए साल वरी ऊंदाहियुनि जी तीज ते टीजड़ी आई। पोइ रूपमतीअ विर्त रखियईं। उन टीजड़ीअ जो जल, अर्घ जो जल पंहिंजे घोट खे पीआरियईं, जंहिंसां उन घोट जी हिकदमि तबियत ठीकु थी वई, हर कमु रास थी वियो। ऐं पंहिंजे घोट लाइ प्रार्थना कई त उनजो घोटु हिकदमि चङो चङो भलो थी वियो। त भई जीअं मां टीजड़ीअ रूपमतीअ जे घोट खे लंबी आयु प्रदान कई, ठीकु कई, असांजे बि घोटनि जे जीवन मां असांखे हिकिड़ी प्रार्थना करणी आहे कि हर दुख, कष्ट, कलेश दूर थी करे लंबी आयु प्रदान करे। असांजी मां टीजड़ी असांखे सदाईं सुहागणुनि जे सुहाग बशके ॾे। ऐं तव्हांखे जेॾी महिल टीजड़ीअ में जल ॾियणो आहे त तव्हांखे चवणो आहे, राणी पुॼे राॼ सां बाग सां सुहाग सां, मां पुॼां पंहिंजे राॼ सां बाग सां सुहाग सां। सदाईं मां टीजड़ी असांजे घोटनि खे लंबी आयु बशके। इहो विर्त तव्हांखे ज़रूरु रखिणो आहे। कुंवारी कन्याउनि खे सुठा वर घर मिलनि ऐं जंहिंखे मां टीजड़ीअ सुहाग बशके आहिनि उहे सदाईं सुहागणियूं हुजनि।